अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 14 फरवरी ऐं टाइम छा थियो आहे? टाइम थियो 8:45। मां इलाही सवेर खां ई व्लॉग शुरू थी कयां ऐं असां वटि नाश्ते ते कुझु महिमान था अचनि, उन्हनि जे लाइ असां उहा तयारी था कयूं। सो नाश्तो असांजो ठही वियो आहे ऐं थांव सॼा कढी छॾिया आहिनि। हिते टी सेट थो निकिरे, उन खां सवाइ खाधा पची विया आहिनि असांजा। अंडनि जी भाॼी ऐं कीमो तरियल मां हिनखे साइड ते करे छॾियो आहे जीअं एक्स्ट्रा ऑयल ऐं घी जेको आहे पासे थी वञे। हिते आहे पटाटनि जी भाॼी, इहे टे असां बोड़ पचाया आहिनि। हिन में मुंहिंजा पराठा पचिजी विया आहिनि। चांहि जे लाइ सॉसपेन कढी रखियो आहे। सो मां इलाही एक्साइटेड आहियां छो त जॾहिं फैमिली मेम्बर्स इलाही अरसे खां पोइ अचनि ऐं ईअं मुलाक़ात थिए त बसि उन जहिड़ो को मज़ो ई न आहे। सो असां हिन तयारी में आहियूं। टाइम थिया 12 ऐं असां महिमान ख़ैर सां हलिया विया। 2-3 कलाक वेठा, कचहरी कईसीं जाम। असल में मुंहिंजो मामा, मामी ऐं मामा जो पुटु, उन जी फैमिली, छो त मामे जो पुटु ॿाहिरि रहंदो आहे त उहो इलाही अरसे खां पोइ आया हुआ त असां ॾाढो इंजॉय कयोसीं, हद खां वधीक, ऐं तमामु घणो मज़ो आयो। सो हाणे 12 थिया आहिनि, असां वञूं था ॿाहिरि संडे बाज़ारि। हिकिड़ो त कुझु हुन छोकिरी जंहिंजी शादी जो सामान जमा पे कयां, उन लाइ 2-3 नंढियूं शयूं वठणियूं आहिनि, उहे वठी अचां ऐं कुझु सब्जी भाॼी बि वठंदासीं ऐं पोइ आराम सां वरी हफ़्तो घर में वेठा हूंदासीं, केॾा बि कोन निकिरंदासीं इनशाला। सो ॾिसूं था त ॿाहिरि छा छा रिकॉर्ड थी थो सघे, छा तव्हां सां शेयर करे थो सघिजे, उहो पोइ शेयर कयूं। सो वञूं था असां। ऐं मुंहिंजो मामा बि हिन घर में पहिरियों दफ़ो आयो त ॾाढा ख़ुशि पिया थियनि त केॾी सुठी जाइ ते था रहो, यानी सेफ्टी ऐं सफ़ाई जे हिसाब सां। त हाणे धरती त असांजी धरती आहे, पर माहौल जो फ़र्क़ु पए थो न वॾो। सो हाणे असां निकिता आहियूं, थोड़ी देर में बसि जल्दी वापसि अची वेंदासीं। कमु घणो न आहे पर कमु ज़रूरी आहे। ये तो असां वरिता आहिनि टॉल, ईअं अला हेॾे त अलाए छा छा थो मिले। सॼी बाज़ार भरी पई आहे माशाल्लाह। हे अथावन जो स्टॉल ऐं हिन तां असां जेको आहे कुझु शयूं वरितियूं आहिनि। ये हर शइ जेका हिते मिले थी इहा 150 जी आहे, 150 ईच। बसि इहो आहे, क्वालिटी एॾी बेस्ट कोन्हे, पर जेतिरा इहे पैसा था वठनि उन हिसाब में इहो काफ़ी सारो हली वेंदो। ही नंढा नंढा लंच बॉक्स आहिनि, ही मग आहिनि, करमंडल, ॾाढी प्यारियूं शयूं आहिनि। हर बार रांदि खेॾण लाइ न सभु वठिजनि। 150 के 2। अच्छा, ही प्लेट सभु 150 जूं 2 आहिनि, हल्कियूं, पर हाणे जेतिरा पैसा आहिनि उन हिसाब में इलाही सुठियूं आहिनि। थोरो बि टाइम हलंदियूं त काफ़ी रहंदो। 100 रुपए का 3 किलो भाजी, प्याज की 2 की 3 है, आलू की 2। बहुत बड़े नहीं डालना, दरमियाने डालो। असां तमामु थोरी शॉपिंग कईसीं ऐं थैली फाटी पई आहे। हिन मां सॼा टर्नर वग़ैरह जेको मां छुटीअ जे लाइ वरिता आहिनि उहे निकिता पिया आहिनि ॿाहिरि। प्लस टॉल वरितमि 2, हिकिड़ो पेयर, हिन ॿेर आहिनि। उन खां अलावा पटाटा, बसर ऐं स्ट्रॉबेरीज़, बसि इहे कुझु बेसिक शयूं हुयूं। ऐं मूंखे चादरूं बि हुन छोकिरीअ जे लाइ वठणियूं, पर अॼु सिबियल चादरुनि जो कोई स्टॉल न लॻियल हो, छो त असां संडे बाज़ार ते वेंदा न आहियूं। असां वेंदा आहियूं या त ट्यूसडे ते या वरी थर्सडे ते। सो उन में त हूंदा आहिनि, पर अॼु वियमि त अॼु कोन हुया सिबियल यानी चादरनि जा। त बाक़ी कपिड़ो मां न वरितमि त वरी विहण जूं छऊं केरु सिबंदो, इन करे उहो छॾिया आहिनि। हाणे अज़ान अची रही आहे, तव्हांखे आवाज़ु ईंदो हूंदो, नमाज़ पढ़ंदासीं हाणे। ऐं अॼु जेको आहे मूंखे लंच ठाहिणो कोन्हे, छो त काफ़ी सारो खाधो सुबुह वारो बचियल पियो आहे। 4:45 थिया आहिनि ऐं थांव हिते धोता पिया आहिनि। सुराण हाणे अंदरि कंदी, अलाह सां अजर ॾींदसि। ऐं अॼु सॼे ॾींहं में मां कुझु बि न करे सघी आहियां सवाइ हिन जे जो इहो नाश्तो ठाहियो, महिमाननि खे टाइम ॾिनो ऐं उन खां पोइ जेको आहे संडे बाज़ारि वियासीं। हालांकि शॉपिंग थोरी कई, पर बसि इहे 1-2 शयूं ज़रूरी वठणियूं, चादरूं मूंखे न मिली सघियूं।
त हाणे अज़ान ईंदी थोरी देरि में, 3 पहिरीं जी निमाज़ थींदी। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां ॾींदमि पंहिंजे प्लांट्स खे पाणी। कल्ह बि न ॾिनो हो, सॼो ॾींहुं मसरूफ़ गुज़रियो ऐं हाणे जीअं जीअं सीउ घटि थी रहियो आहे, हवा बि घणी आहे, त हिननि जी मिटी जेका आहे जल्दी ड्राई थी थी वञे, त हिननि खे मां पाणी ॾींदमि हाणे। ऐं इन खां सवाइ हीअ सूरत हाल आहे। ऐं बहार जी मौसम जेका आहे पंहिंजे पूरे उरूज ते आहे माशाअल्लाह। ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां त मुंहिंजा प्लांट्स जेके आहिनि ॾाढे सुहिणे नमूने ग्रो करे रहिया आहिनि। हे बि मां तव्हां सां शेयर कयो हो, हे अंबनि जी हिकिड़ी पेटी में ॾेई हयो आहे, हिकिड़ो उते परे बि लॻल आहे। सो बाक़ी मूंखे इंतज़ारु आहे त मुंहिंजा हे जेके मां हया हा हिते 3 इहे फुटनि, इन्हनि जो मूंखे ॾाढो इंतज़ारु आहे। बाक़ी त माशाअल्लाह सभिनी में इलाही सुठी ग्रोथ थी रही आहे। हीअ ॾिसो हिन जो ही नओं पन पियो निकिरे ऐं इन्हनि सभिनी में आहिनि अंदरि। ऐं हिन जा ही नवां नवां कलर मां तव्हांखे अंदाज़ो थींदो, जेके ब्राइट ख़ूबसूरत सावा आहिनि हिन जा फुटनि था। हिन जी माशाअल्लाह ग्रोथ हली रही आहे, सभिनी जी हली रही आहे। हिन जो पन बि जेको हाणे काफ़ी वॾड़ो थी रहियो आहे। सो इलाही ख़ुशि थी थियां मां त जो मूंखे प्यारु आहे हिननि सां, मां पालियो आहे हिननि खे पल पल, तंहिंजे करे हिननि में कोई बि ख़ूबसूरत चेंज ईंदो आहे न, मां हुनजो इंतज़ारु कंदी हूंदी आहियां, मां हुनखे ॾाढो इंजॉय कंदी आहियां। हिन में बि तव्हां ॾिसो त केॾा ख़ूबसूरत सावा रंग हिन में शेड तव्हां ॾिसो, इहे सभु जेके आहिनि ताज़ा फुटल आहिनि। ऐं ॿियो हिन जो इंतज़ारु आहे, हीअ हिन जो पन आहे जेको पहिरियों खां ई निकिरे पियो। हाणे ॾिसां त हीअ लॻे थो त कीअं थो हे वधे ऐं केतिरनि ॾींहंनि में थो वधे। तो हिननि सभिनी खे मूंखे ॾियणो आहे पाणी, उनखां पोइ वरी तव्हां सां मिलूं था। सो हाणे सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं उनखां पहिरियों 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी, जीअं प्लांट्स खे पाणी ॾिनो त उनखां पोइ लाइट हली वई। सो अलाह ख़ैर करे, ऐं उन करे बि कुझु कमु न थी सघियो ऐं वरी सांझी जी निमाज़ ताईं अची वई, निमाज़ पढ़ी वरितीसीं ऐं सोचां थी कुझु हाल अहिवाल कयां तव्हां सां। सो अॼु मां सुबुह जो ॾाढो इंजॉय कयो ऐं मुंहिंजो जेको कज़न आयो हो मामा सां गॾु, इनखे मां पालियो पंहिंजे हंज में, ईअं सम्झो खणी खेॾायोमांसि, मूंखां एॾो नंढो आहे। सो उहो उनजी वाइफ हुई, उनजो ॿारु हुयो ऐं मामा ऐं मामी हुया, त असां ॾाढो इंजॉय कयोसीं। त ॿाहिरि रहंदो आहे, कॾहिं कॾहिं ईंदो आहे पाकिस्तान बि कॾहिं कॾहिं ईंदो आहे, वरी असां सभिनी ॾे वरी उन में बि कॾहिं कॾहिं ईंदो आहे। सो बहरहाल ॾाढो मज़ो आयो। ऐं सुबुह जो मां तव्हां सां थांव कुझु शेयर कया, तव्हां त इहो 15 मिंटनि में ॾिसंदव, 12 मिंटनि में ॾिसंदव हीअ वीडियो, पर उहो सुबुह हुयो जंहिं महिल मां स्टार्टिंग में थांव पई शेयर कयां ऐं खाधो, त मूंखे ईअं ख़्यालु आयो त इन्हनि थांवनि जे बारे में मां थोरो तव्हांखे ॿुधायां। मां इन्हनि थांवनि जे बारे में हिकिड़ो आर्टिकल बि लिखी चुकी आहियां, इहे जेके ब्लू चेक जा थांव आहिनि मुंहिंजा, त कोई 1978 में या 77 में मुंहिंजी मासी वॾी इंग्लैंड वई हुई, त पोइ उतां हुन पंहिंजे लाइ हिकिड़ो टी सेट आंदो हुओ अहिड़ो चेक जो, उहो प्लास्टिक जो हुओ, ॾाढी थिक ऐं बेस्ट क्वालिटी जी प्लास्टिक जो हुयो। ऐं मां बि हुन महिल काफ़ी सफ़ा यंग ई हुयसि, शादी बि न थियल हुई मुंहिंजी, पर मां जो उहो ॾिसी टी सेट जो मां तड़पियसि त चवां त जेकर मां बि वठां अहिड़ो। मूंखे एॾो पियो वणे, मूंखे चेक ॾाढो वणंदा आहिनि, हर क़िस्म जा चेक न, को चेक, ऐं ख़ासि तौर ते इहो ब्लू चेक जेको आहे। त पर हाणे उहो मुंहिंजी मासी चयो त उहो त ॿाहिरां वठी आई आहे, हिते मिलिया, चवणु लॻी त हिते हुजां, हितां वरितो हुजे त तोखे बि वठायां हा, पर हाणे हिते त आहे ई कोन। तव्हां यकीन कयो, उनखां पोइ मां हर हंधि ॾिसंदी हुयमि, छो त जेके शयूं ॿाहिरिनि मुल्कनि में मिलंदियूं आहिनि उहे देरि सवेर असांजे मुल्क में बि पहुची वेंदियूं आहिनि, पर इहो कॾहिं बि न आयो। सो हिकिड़े दफ़े छा थियो जो मेट्रो ते जीअं ॾिसो था, मां अक्सर वञा थी, त उन ज़माने में असां हैदराबाद रहंदा हुआसीं, काफ़ी साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। यानी ईअं सम्झो त उहो टी सेट जेको प्लास्टिक जो मां ॾिठो, उनखां पोइ कोई 34-35 साल बाद में, ठीकु आहे, त असां हैदराबाद खां अक्सर मां ईंदी हुअमि, मां मेट्रो तां शॉपिंग कंदी, मां मेट्रो तां चकर हणे बग़ैर मुंहिंजो कराची जो विज़िट पूरो न थींदो हो। अब हिकिड़े ॾींहं जो ॾिसां त उते इहो डिनर सेट पियो आहे। हाणे छा हो, असां सॼी शॉपिंग करे पंहिंजा पैसा ख़तमु करे चुका हुआसीं, कुझु बि असां वटि न बचो हो, उन महिल इहो 4000 जो पियो मिले। ऐं मुंहिंजी हालति इहा हूंदी, जो जॾहिं मां कराची ईंदी हुअमि, संडे बाज़ारि वञा या अहिड़े कंहिं बि मार्केट में वञा, त सॼा पैसा खपाए छॾींदी हुअमि, पोइ आख़िर में जेके किराए जा पैसा या पेट्रोल जा पैसा पंहिंजे भाउ खां उधार वठी वेंदी हुअमि हमेशह। सो उन ॾींहुं बि असांजी इहा ई हालति हुई, त असां सभु पैसा खपाए चुकासीं, इहो उते मिले पियो ऐं मां तड़पां पई ऐं मां कुझु न पई करे सघां, छो त मुंहिंजे भाउ जो घर क्लिफ्टन ते ऐं मेट्रो जेको उहो हिते गुलशन इक़बाल में। त
बसि मां चयमि मुंहिंजी क़िस्मत में ई कोन्हे, अॼु साम्हूं पियो आहे मिले थो ऐं मां नथी वठी सघां। सो असां चुपचाप उतां हसरत खणी अफ़सोस खणी उतां मां हली वियमि। पर असां वरी जल्दी कराची जो चकर हयोसीं ऐं पोइ उते हर कलर में इहे सेट पिया। इहो उन ज़माने में मूंखे 4000 जो मिलियो, डिनर सेट आहे पूरो ऐं छहनि माण्हुनि जो। मां बसि बिस्मिल्लाह करे इन में रेड बि मिले पियो, ग्रीन बि मिले पियो, पर मां हुन ब्लू जे इंतज़ार में 35 सालनि जे इंतज़ार खां पोइ इहो मां वरितो। इन ते मुंहिंजो हिकिड़ो आर्टिकल बि लिखियलु आहे, वर्ड प्रेस ते बि आहे मुंहिंजो हिकिड़ो ब्लॉग। मां लिखंदी हुअमि कंहिं ज़माने में, नंढी नंढी अहिड़ी शयूं शेयर कंदी हुअमि जहिड़ियूं हाणे यूट्यूब ते कयां थी। सो इहा इन जी स्टोरी आहे। इहो सेट मूंखे ॾाढो प्यारो आहे। उन खां पोइ सुगंध ग्लास वठी आई, ब्लू लाइट एंड डार्क ब्लू, उन ते लाइनूं आहिनि, उहे बि तव्हांखे हिननि पिक्चर्स में वीडियो में नज़र आया हूंदा। त उहे बि असां जॾहिं बि इहो सेट कढंदा आहियूं त उहे ग्लास बि कढंदा आहियूं। रिसेंटली मां जग वठी आयमि संडे बाज़ार मां, त उहो बि लाइट ब्लू कलर जो आहे, त उन्हनि सां गॾु रखियोसीं त उहो बि उन्हनि सां ई परफेक्ट पियो लॻे। सो कॾहिं 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 कंहिंखे शौक़ु ईअं बि हूंदा आहिनि, त मुंहिंजी दिलि चाहे त इहो मां तव्हां सां बि शेयर कयां। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पहिरियों दफ़ो मां इहो डिनर सेट घर में कढियो, त मां टेबल रनर बि हिकिड़ो ठाहियो जंहिंखे चेक जी पटी लॻल आहे, उहो बि अञा ताईं पियो आहे। अॼु मां पर उहो अलाए छो न कढियो, यादि न रहियो, मूंखे टाइम बि थी वियो आहे इलाही। ऐं बॉटल डेकोरेट कई, उनखे बि मां चेक सां रैप करे ऐं ॾाढो हुन में गुल वुल ॾोरी ॿधी। उहा हिकिड़ी मनी प्लांट जी बॉटल बि मुंहिंजी डाइनिंग टेबल ते हूंदी हुई, त मां उन सां मैचिंग करे उहो बि ठाहियो हो। सो कंहिं ॾींहुं उहो रनर बि तव्हां सां मां शेयर कंदमि, ॿीहर जॾहिं बि थांव कढियमि त रनर कढंदमि इनशाला। सो बसि मुंहिंजी दिलि चाहे पई त इहो मां तव्हां सां शेयर कयां, त शौक़ु जो ॾिसो, शौक़ु जो को मुल्ह न हूंदो आहे ऐं ईअं बि इंतज़ारु हूंदो आहे कंहिं कंहिं शइ जो। सो काफ़ी मां माना पुराणा मतिलबु ख़राबु न, भॻल न, बल्कि इलाही अरसे जा रखियल थांव इलाही त मां कढी बि चुकी आहियां, पर हे मां न कढंदी आहियां कॾहिं बि। इहो मूंसां हमेशह रहंदो, जेसिताईं हिन जी आख़िरी प्लेट को आख़िरी कप बि सलामत आहे न, त उहो असांजे घर जो हिसो ई रहंदो। सो अॼु में बसि कुझु ख़ासि न थी सघियो। सुबुह जो सवेर नाश्तो ठाहियो, राति में बल्कि कमु करे छॾियो मां। सयूं ठाहियूं खीर वारियूं, जीअं शीर खुरमो हूंदो आहे, पर उनमें छुहारा न हुया, उहे राति जो ठाहे छॾियूं। पटाटनि जी भाॼी राति जो बॉइल करे ॻारे छॾिया पटाटा, कुझु काफ़ी सारो कमु कीमो बॉइल करे छॾियो ऐं हुन जा पराठनि जा पेड़ा ठाहे छॾिया बॉक्स भरे। त एॾा सारा कम अञा त असां राति जो करे छॾियासीं। इन करे मां राति में वरी कल्ह जेको आहे तव्हां सां कचहरी बि न कई, ईअं ई तकड़ में वाइंड अप कयमि, छो त मूंखे टाइम सफ़ा न हुयो। ऐं यकीनन जॾहिं को ईंदो आहे त थोरी घणी डिटेल में सफ़ाई बि करणी हूंदी आहे। घर त मोस्टली साफ़ ई हूंदो आहे, रोज़ ई साफ़ पियो थींदो आहे, पर आए वे जे हिसाब सां असां थोरी डीप क्लीनिंग ज़रूरु कंदा आहियूं। यकीनन तव्हां सभु बि कंदा हूंदव, त उन में बि असांखे काफ़ी टाइम लॻो। त असां जेको आहे इन करे मां कल्ह वारो व्लॉग में तव्हां सां का कचहरी न कई, कोई गपशप न कई, ईअं ई उनखे मां ख़तमु करे छॾियो। सो मां सोचियो त अॼु हाणे मूं वटि टाइम आहे, कमु त कुझु ख़ासि न कयो आहे सॼे ॾींहं में। उन छोकिरीअ जी शादीअ में जेके कुझु वठिणो हो, चादरूं बि वठणियूं मूंखे, पर चादरूं अनस्टिच पियूं मिलनि कपिड़ो, त हाणे उहो वठंदमि त केरु हाणे सिबंदो, केरु विहाणनि जूं छऊं ओटियूं वराइणियूं पवंदियूं, त मूं न वरिती। हिकिड़ी त मिली आहे कंहिं हंधा, हिकिड़ी उहा ॾेई छॾींदमि, ॿी बि का अची वई त वाह वाह। ऐं कुझु सामान ॿिए कंहिं बि चयो आहे ॾिसां उहो मोकिलिनि, पहुची वेंदो मूंखे इनशाला आराम सां। त पोइ शयूं जमा करे, ऐं मां चयमि देॻड़ियुनि जो सेट वठी आई हुअमि, त इहे टर्न ॾोयूं कफ़गीर इहे न वरिता हुआ, त इहे बि वरितमि, टॉल बि वरितमि। जेको थी सघियो आहे हुनजे लाइ कयो आहे असां। सो अॼु जो मुंहिंजो इहो हाल अहिवाल हुयो। ऐं सुभाणे वारे व्लॉग में छा थींदो अलाह खे ख़बर हूंदी, त असां छा था शेयर कयूं। ऐं हाणे कोशिशि इहा ई हूंदी त काफ़ी ॾींहं जेको आहे घर खां ॿाहिरि न निकिरां, ऐं वरी कुझु दवाऊं मुंहिंजूं ख़तमु थींदियूं कुझु ॾींहंनि में, त उहे वठणु वेंदमि। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।